दोस्तों हींअर मूं बंदर रोड लाड़काणे ते बीठो आहियां। हीउ ट्रैफिक तव्हां ॾिसी रहिया हो। हीउ ट्रैफिक बंदर रोड, हीउ बैंक स्क्वायर जो रस्तो आहे। हीउ बंदर रोड खां असां अचूं त हीउ पाकिस्तान चौक जो रस्तो आहे। हीउ ॾिसो दोस्तों, हीउ ट्रैफिक फुल जाम आहे। फुल चिंचिन जो हिते मसइलो आहे। हिते को पुलिस जो तव्हांखे ट्रैफिक जो अमलदार नज़र न ईंदो। हाणे दोस्तों अचो त मां तव्हांखे कलूर ॾेखारियां। हीउ ॾिसो, हीउ लाड़काणे जी पार्किंग प्लाज़ा आहे। हीउ लाड़काणे जी पार्किंग प्लाज़ा में हिननि खे दुकान, हिननि खे बूटनि वारनि खे, गुलनि वारनि खे हीउ दुकान ॾिना विया आहिनि। हिननि दुकाननि जे हुजण जे बावजूद हीउ जेके गुलनि वारा आहिनि, हीउ दीनादास्ती रोड ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। हीउ रोड ते कब्ज़ो करे हिननि सॼी ट्रैफिक जे खलल जे रवानी में खलल विधो आहे। हालांकि हिननि खे गवर्नमेंट हीउ दुकान ॾिना आहिनि। हीउ दुकान आहिनि, हीउ दुकान बंदि करे हीउ सभु जा सभु हिते रोड ते हेठि अची लही वेठा आहिनि। हीउ तव्हां ॾिसो ट्रैफिक जी रवानी, हीउ ट्रैफिक टोटल मुसलसिल ट्रैफिक बंदि आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि जे गुलनि वारनि जे, चोपलिन वारनि जे इंक्रोचमेंट जे लाइ। मां लाड़काणे जे इंतज़ामिया खे गुज़ारिश कंदुमि त किथे हीअ अमलदारी आहे, किथे को ट्रैफिक जो सिपाही, को ट्रैफिक जो पुलिस वारो, को अमलदारी कोन्हे। जंहिंखे जीअं थो अचे उहो थो घुमे। तव्हां ॾिसो हीउ साईं छा था चओ, छा चवणु साईं, छा चवणु चाहींदव? ॾिसो पंधु घुमण जो रस्तो बि कोन्हे। हीउ गुलनि वारा ॾिसो दीनादास्ती ही रोड ते कब्ज़ो करे ही पंहिंजो कारोबार था कनि। ही तक़रीबन मां तव्हांखे ॾेखारियां दोस्तो, ही तक़रीबन 8 फुट ॿाहिरि कढी आया आहिनि। 7-8 फुट रोड ते हिननि जो कब्ज़ो। हालांकि ही दुकान आहिनि, ही दुकान आहिनि, हिननि खे दुकान अलाट कया आहिनि, गवर्नमेंट हिननि खे दुकान ॾिना आहिनि। उनजे बावजूद बि ही रोड ते कब्ज़ो करे पंहिंजो कारोबार करे लाड़काणे जी ट्रैफिक में खलल विझी रहिया आहिनि। लाड़काणे जे इंतज़ामिया खे मां गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिन मसइले ते तहरुक वठो। ईद जा ॾींहं आहिनि, माण्हुनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे।